नौशेरो फिरोज में बरसातुनि जी तबाहकारी बाद सख्त मुतासिर थियल ॻोठ अता मोहम्मद लाशारी ऐं आदम लाशारी वासी बरसात मुतासिरीन जी वाहण न थी सघी आहे। ॿिनि ॻोठनि जे 35 खां वधीक मुतासिर ॻोठाणनि जा कचा घर किरी पट पइजी विया आहिनि। जॾहिं त तक जे चूंडियल नुमाइंदनि एमएनए ज़ुल्फ़कार अली बहण, पीपीएमपीए मुमताज़ चांडियो तोड़े असिस्टेंट कमिश्नर नौशेरो फिरोज ऐं मुख्तियारकार नौशेरो फिरोज पारां पिण का बि सहायता नाहे थी सघी। ॻोठाणनि अब्दुल रशीद लाशारी ऐं ॿियनि चयो आहे त असां समूरी ज़िंदगी पीपी जे नामज़द उम्मीदवारनि खे वोट ॾिना आहिनि, पर असांखे नज़रअंदाज़ कयो वियो आहे। हुननि घुर कंदे मुतालबो कयो आहे त जिते समूरे तालके जे ॻोठनि खे राशन, टेंट, मच्छरदानियूं मुहैया कयूं वयूं आहिनि, असां बि बरसात मुतासिर आहियूं। पोइ फ़र्क़ु छो पियो रखियो वञे, असांजी मदद कई वञे। वधीक ख़बरुनि ऐं अपडेट्स जे लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कयो ऐं हा, बेल आइकन खे प्रेस करणु न विसारिजो त जीअं असांजी हर नई अचण वारी वीडियो तव्हां ताईं पहुची सघे।